नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे रावलपिंडी में खबर ॾींदा हलूं त आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा ईरान जे हथियारबंद फौज जे सरबराह मेजर जनरल बाकरी सां टेलीफोन ते राब्तो थियो, जंहिंमें सरहदी सिक्योरिटी ऐं कोरोना जी सूरत हाल ते ख्यालनि जी ॾे वठ कई वई है। ISPR मूजिब ॿिन्ही कमांडर सर जी चौतरफ़ सिक्योरिटी कदम वधीक सख़्त करण जे अज़म जो बि इरादो कयो। ISPR मूजिब आर्मी चीफ चयो त पाकिस्तान जी सरहदनि ते कुंडेदार तारूं लॻाइण जो अमल शुरू कयो आहे। बॉर्डर सिक्योरिटी ऐं स्मगलिंग खे रोकण जे लाइ ॿ तरफ़ा तावन जी ज़रूरत है। ISPR चयो त ॿिन्ही कमांडर कोरोना जी सूरत हाल अहिड़नि मामलनि खे मुंहुं ॾियण जे लाइ बॉर्डर टर्मिनल में वधीक बहितरी जी ज़रूरत ते बि ॻाल्हियुनि जी ॾे वठ कई है। आर्मी चीफ गॾियल एहतराम, अदम मुदाख़लत ऐं बराबरी जी बुनियाद ते इलाइक़ी अमन इस्तेहकम जे लाइ पाकिस्तान जी ख़्वाहिशनि जो बि शुक्रियो अदा कयो है। वाज़े रहे त ताज़ो ई पाक ईरान सरहदनि जे वेझो पाकिस्तान सिक्योरिटी फोर्सिस ते दहशतगर्दनि जे हमले में 6 एहलकार शहीद थी विया हुआ। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।